ويوم يعض الظالم على يديه يقول يا ليتني اتخذت مع الرسول سبيلا يا ويلتى ليتني لم أتخذ فلانا خليلا لقد أضلني عن الذكر بعد إذ جاءني وكان الشيطان للإنسان خذولا وقال الرسول يا رب إن هذا القرآن مهجورا وكذلك جعلنا لكل نبي عدوا من المجرمين وكفى بربك هاديا ونصيرا وقال الذين كفروا لولا نزل عليه القرآن جملة واحدة كذلك لنثبت به فؤادك ورتلناه ترتيلا ولا يأتونك بمثل إلا جئناك بالحق وأحسن تفسيرا الذين يحشرون على وجوههم إلى جهنم أولئك شر مكانا وأضل سبيلا اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। तव्हांजी इल्मी मुहबत ऐं क़ुरान शरीफ़ सां तालुक़ जो सबूत आहे जो राति हिन वक़्तु गुज़री चुकी आहे, बोझ थी वियो आहे। तव्हां जाॻो था, अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इन कम जो क़दुरु आहे। अल्लाह तबारक जा हिकिड़ा मलाइक आहिनि ज़मीन में सैर कंदड़, ॿियो को मतिलबु न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु एतिरो मक़सदु आहे जिते क़ुरान जी का मजलिस ॿुधनि उते अची उहे शरीक थींदा आहिनि ऐं हिक ॿिए खे सॾु करे चौधारी बलव करे आसमान ताईं कुनुर करे ॾींदा आहिनि। चौधारी मलाइकनि जो कुनुर आसमान ताईं विच में अलाह जी रहमत पियो वसंदी आहे। तव्हांजो मजलिस ज़िक्र जी वाइज़ जी पूरी थिए, इहो फरमायो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां जो ईमान हिन ॻाल्हि जो फ़ैसिलो करण में तमामु सवलाई सां फ़ैसिलो थो करे त असांजे मजलिस ते हींअर बि इन क़िस्म जी मलाइकनि जी हिकिड़ी फ़ौज चौधारी घेरो कंदड़ बीठी आहे। छो त असांखे जेकी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो सो सच आहे ऐं जो कुझु क़ुर शरीफ़ तव्हांखे ॿुधायो थो वञे सो सही ॿुधायो थो वञे। तंहिं पारां ईअं सम्झ में अचे थो त हीअ मजलिस उहा ई आहे जंहिंजे चौधारी मलाइकनि जी फ़ौज ॿुधण जे लाइ ऐं अलाह जी रहमत विच में वसंदी रहंदी आहे। जॾहिं वाइज़ नसीहत पूरी थींदी पोइ इहे मलाइक सगोरा पंहिंजे रब जे दरगाह में पहुचंदा आहिनि। रब खे अर्ज़ु कंदा, अलाह असां वियासीं दुनिया में क़ुर ॿुधी आयासीं, ज़िक्र ॿुधी आयासीं। रब ताला फरमाईंदो, पोइ मुंहिंजा बाना छा पिया घुरनि? तव्हां सभु चओ, अलाह असांखे जन्नतुल फिरदौस नसीब कर, अलाह असांखे जन्नतुल फिरदौस नसीब कर।
रब हो जन्नत का घर ॾिठी अथनि न मुंहिंजा मालिक ॾिठी न अथनि मलाइक सगोर जे उहो दोस्त ॾिसनि हा अर्ज़ु कंदा त रब अञा बि घणो घुरनि पोइ त कीन घटाए अलाह फरमाईंदो चङो शाहिद रहो मां इन्हनि खे इहा जन्नत ॾी ॿियो छा पिया चवनि तव्हां सभु चओ अलाह असांखे जहन्नम जे बाहि खां बचायो अलाह असांखे रब जहन्नम जे बाहि खां बचायो रब ताला फरमाईंदो ॾिठो अथनि जे साईं न ॾिसनि हा त पोइ त बेज़ारी कंदा ॿुधी रब फरमाईंदो तव्हां शाहिद रहो मां इन्हनि खे जहन्नम जे बाहि खां पनाह ॾिनी हिकिड़ो मलक सगोरो चवंदो साईं उते को पंहिंजे ख़्याल सां आयो हो कमु हुअसि कंहिं माण्हूअ में पोइ मिड़ई वेठो त जॾहिं उथे त पोइ मुंहिंजो कमु करे वाइज़ जे ॿुधण लाइ कोन आयो अलाह फरमाईंदो हम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम इहे अहिड़ा आहिनि जो इन्हनि सां जेको अची वेठो उनखे बि बेनसीब न कबो अलाह ताला शाल इख़लास अता फरमाए सचाई अता करे रब जी नज़र दिलनि ते आहे दिल ते अलाह जी नज़र आहे इन अल्लाह ला यंज़ुर इला आमालिकुम वलाकिन यंज़ुर इला कुलूबिकुम ज़ाहिरी अमल खे अलाह ताला न ॾिसंदो आहे अमल उहो हुजे त ज़रूर पर उन में इख़लास ऐं कल्ब में नियत हुजे सुठी पोइ उहा कम जी आहे जेकॾहिं उन में को फ़र्क़ु ऐं नुक़सान अची वियो मन कानत हिजरतहू इलल्लाह व रसूलिही फकानत हिजरतहू इलल्लाह व रसूलिही मुहाजिर मुल्क छॾे हुज़ूर साईं जे पुठियां मदीने मुनव्वर में आया पाण फरमायो जिन माण्हुनि जी हिजरत अलाह अलाह जे रसूल ख़ातिर सा पई अलाह अलाह जे रसूल ते मन अजुर थियो वका अजरुहु अलाह पर जिन शख़्सनि जी हिजरत मन कानत हिजरतहू इल दुनिया युसीबहा जंहिंजी हिजरत आहे दुनिया ॾे त लहंदो उन दुनिया ते मन कानत हिजरतहू इल इम्रअतिन फहिय लहू पोइ जेकॾहिं कंहिं का हिजरत कई आहे औरत सां शादी करण जे लाइ उहा हिजरत हुनजी उते पूरी थी मन अलाह ताला वटि पोइ अजुर कोन्हे हालांकि ॾिसो त टई मुहाजिर अथव वतन छॾे हिकिड़ो शख़्स आयो अलाह अलाह जे रसूल जे राज़ी करण लाइ ॿियो आयो त वञी वापार तिजारत कंदुसि दुनिया कमाईंदुसि टियों आयो त उते शादी कंदुसि वञी को संगो तो हासिल कंदुसि फरमायूं त जेको जहिड़े क़िस्म जी नियत रखे थो उहो सवाब मिलंदो हालांकि अमल में ॾिसो त सभई मुहाजिर रब ताला क़ुरान में बि ॾाढी तारीफ़ कई आहे मुहाजिरनि जी फरमाए थो साबिक़ून अल अव्वलून من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه أعد لهم جنات تجري من تحتها الأنهار ذلك الفوز العظيم السابقون الأولون अगराई करण वारा पहिरियां من المهاجرين मुहाजिरनि मंझां पहिरें नंबर में अचण वारा हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर आयो आयशा सिद्दीक़ा आई हज़रत बिलाल आयो हिक ॿिए जे पुठियां सहाबा ईंदा विया 14 महीननि खां पोइ बदर जी लड़ाई थी इन विच में 500 माण्हू अची विया अञा 1000 बहरहाल हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा इहे मुहाजिर अव्वल हुया जिन अंसारनि वरी इन्हनि जी ख़िदमत कई उहे अंसार अव्वल ई कया हिजरत बि अव्वल त नुसरत बि अव्वल रब थो फरमाए इन अव्वलीन अॻुवाणनि खे मां हींअर यादि थो करियां उन्हनि जे लाइ रब ताला 3 इनाम मुक़ररु कया उहे 3 इनाम जेके मुहाजिरनि ऐं अंसारनि खे हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत करे मिलिया मुहाजिरनि पंहिंजा वतन मुल्क अज़ीज़ मिट माइट दौलतूं फिटो कयूं
अंसारनि पंहिंजे जायनि जाइदादुनि मिल्कतुनि में हिसा कया, संग ॾिनऊं, मिटी माइटी थियो। सम्झो था त वॾी क़ुर्बानी आहे न। इन्हनि ते जेके अलाह राज़ी थियो सो हीअ ॻाल्हि अथव, कहिड़ी? रज़ी अलाह अन्हुम व रज़ू अन्हु, अलाह इन्हनि खां राज़ी थी वियो जो हे बि पंहिंजे रब खां राज़ी। अहिड़ो रसूल मिलियो आहे। बसि असांखे का हाणे परवाह न आहे जे दौलत मिल्कियत छॾीसीं। ऐं अलाह इन्हनि जे लाइ जन्नत तयारु कई आहे ऐं रब इन्हनि खे आला दर्जे में पास कयो, वॾनि नंबरनि में पास कयो। ज़ालिकल फज़्ल अज़ीम। मां पुछां थो त इहा नेमत जेकॾहिं तव्हांखे मिले त क़बूल कंदव? ख़ुशि थींदव? कहिड़ी इज़त जेका रब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाजिरनि ऐं अंसारनि खे ॾिनी, अॼु बि जे तव्हांखे मिले त तव्हां ख़ुशि थींदव? सवाल आहे त साईं, असां न हिजरत कईसीं न नुसरत कईसीं, असांखे इहा नेमत कीअं मिलंदी? भला मिली सघे थी? सवाल आहे त मिली सघे थी? न मिले हा त मां चवां न ॻाल्हि थोरी सम्झो। इहे ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो दफ़ो माण्हू सम्झंदो आहे त उमिरि उहा कम ईंदी आहे। अलाह करे सलाह असांखे दुनिया आख़िरत में इहे ॻाल्हियूं कम अचनि। असां इंसान ज़ात जी उमिरि अथव तमामु वॾी, इंसान ज़ात जी उमिरि 8 फुट आहे। बाक़ी अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब, मौत हिकिड़ी बंद आहे, पुल आहे जो टपाए दोस्त खे होॾे करे छॾींदी आहे पंहिंजे रब जे पासे ॾे। हिते दुनिया में हुयो, दुनिया जी शयूं ॾिसंदो, हाणे अलाह ताला टपाए मौत जे ज़रिए पाण ॾे करे छॾियोसि। बाक़ी को माण्हू पैदा थियो आहे, को फना थियण लाइ थोरो पैदा थियो आहे। हयाती मौत हिक ॿिए जे पुठियां ईंदा आहिनि। बाक़ी इंसान काॾे वञे हाणे? दुआ आहे अलाह ताला असांजी जन्नत ज़िंदगी करे, जहन्नम जे बाहि खां बचाए। छाकाणि त हिन दुनिया में माण्हू जेकी हले थो सो या जहन्नम जे रस्ते में थो हले या जन्नत जे रस्ते में। मौत जे वक़्त में अॻु दर हूंदसि या जहन्नम जी या जन्नत जी। क़बर में दरी खोले ॾींदा जन्नत जी या जहन्नम जी। बसि हलंदे हलंदे असांजे दुनिया जी रफ़्तार मंज़िल मौत ते ख़तमु थींदी। क़बर में जॾहिं माण्हू पवंदो त ॾिसंदो त दर खुली वियो जन्नत जो, चवंदो हा। वरी जे ॿियो माण्हू क़बर में पहुचंदो, भई उते दर जो खुलंदो त दर जहन्नम जो। अलाह शर बचाए। पशे उस्ताद ज़ेरे पाए पील, मच्छर जो हाथीअ जे लत हेठां अची वञे, इंसान जो क़बर जे ढुकूड़ में अची वञे थो। अलाह जो फज़्ल। मां अर्ज़ु कयो त इहा नेमत, इहा दौलत जेका मुहाजिरनि खे मिली, तव्हांखे बि ख़्वाहिश आहे त मिले। कहिड़ी नेमत मिली मुहाजिरनि खे यादि अथव? हिकु जन्नत, ॿियो रब राज़ी, ऐं टियों पास थिया पहिरियनि नंबरनि में। इहे 3 नेमतूं घुरिजनि, जंहिंखे घुरिजनि त हथ मथे खणे। अलाह तुंहिंजा बाना इन नेमत जो तोखां सुवाल था कनि। तूं करीम आहे जे ॾींदे त असांजे लाइ इहा इज़त आहे, तुंहिंजे लाइ आसान आहे। अलाह ताला खां सुवाल थियो त भला इहा नेमत ॿियनि खे बि क़यामत ताईं मिलंदी? आख़िर उम्मत त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साॻी आहियूं न। सिद्दीक़ अकबर बि उम्मती, हज़रत अली करमला हुजे बि उम्मती, हज़रत इमाम हसन हुसैन रज़ी अलाह ताला बि उन उम्मती, हा न। तलहो ज़ुबैर बि उम्मती, अॼोको जेको नओं मुस्लमान हुजे सो बि उम्मती, पुराणो ख़ानदानी मुस्लमान हुजे सो बि उम्मती। छो त उम्मती आहे हिकिड़ो क़बूलियत जो, ॿियो उम्मती आहे दावत जो। उम्मत 2 क़िस्म अथव। दावत माना जंहिंखे इस्लाम जो सॾु पहुचे, सो सॾु त सारी दुनिया खे पहुतो आहे। त इस्लाम दुनिया में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजो अॻुवाण मुहदार आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा दुनिया में कंहिंखे ख़बर न आहे? सभु कंहिंखे ख़बर आहे। दावत जी उम्मत त सभई थी विया। इहे जेके किरोड़े काफ़िर आहिनि से बि उम्मत में दाख़िल आहिनि। ऐं ॿिया आहिनि क़बूलियत वारी, जिन क़बूल कयो, इजाबत कई। उहे असां जिन पढ़ियोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। असांजी उम्मत इजाबत जी माना क़बूलियत करण वारी, नबीअ जे दीन खे, इस्लाम खे, नबीअ जे सदाकत खे क़बूल करण वारा। अलाह असांखे इहा उम्मत बणायो आहे। फरमाए थो कुंतुम ख़ैर उम्मतिन, तव्हां भली उम्मत आहियो। उहे शर उम्मत थी जेका नबीअ खे ॿुधियो न मञे। कुंतुम ख़ैर उम्मतिन, अलाह ताला फरमाए थो तव्हांजी ख़ैरियत बाक़ी बचे। ख़ैरियत रहंदी कीअं? तामुरुन अन्नास बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर, माण्हुनि खे नेकीअ जा हुकुम ॿुधायो ॿुधायो, बुछड़ाईअ खां रोकियो ऐं रोकरायो।
इहो ख़ैर उम्मत जो हिकिड़ो शख़्स चइबो जेको माण्हुनि जे लाइ नेकी जी ॻाल्हि करे ऐं बुछड़ाईअ खां हुननि खे रोके। ख़ैरियत इन में आहे। त उम्मत त थी साॻी। हाणे हिकिड़ी उम्मत खे जो दर्जा मिलनि असाबिक़ून अल-अवलून मिनल मुहाजिरीन वल अंसार खे दर्जा मिलनि हिकिड़ो रज़ी अल्लाह अन्हुम रज़ू अन्हु अअद लहुम जन्नातुन तजरी ॿ ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। फौज़ माना कामयाबी, अज़ीम माना वॾी। इहे जो रुॻो उन्हनि खे मिलनि त पोइ हीअ उम्मत काॾे वञी? सुवाल पैदा थियो। अलाह ताला फरमायो त ॿी उम्मत खे बि ॾींदासीं वल्लज़ीन तबऊहुम जेके जो इन्हनि जे कढ लॻंदा इन्हनि खे बि असां ॾींदासीं। मुहाजिरनि ऐं अंसारनि जे कढ लॻंदा अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, अली करम अल्लाह वजह, तलह ज़ुबैर, साद बिन अबी वक्कास, सईद, अमर बिन आस, बुजुर्ग थी गुज़रिया अबू उबैदा बिन जर्राह, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास, वॾा वॾा बुजुर्ग थी गुज़रिया साहबा सवाल। बहरहाल इहे मुहाजिर जेके पहिरें नंबर जा हुया अलाह जा सालिह बंदा ॿिया अंसार, रब थो फरमाए जेके इन्हनि जे कढ लॻंदा तिन खे बि अलाह कढ लॻण ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे। मिसाल तौर सम्झो त ॻाल्हि ख़्याल में अचे, तव्हांजे दरवाज़े ते हिकिड़ो दोस्त अचे सॾु करे, तव्हां आवाज़ सुञाणो था, तकिड़ो तकिड़ो हो इज़त वारो दोस्त आहे, तव्हां इज़त कयो था हुनजी, बिस्तरो बि खणो था, दिलो पाणी जो बि खणो था, उतां वञी था खोलियो, तुंहिंजे पोयां कुतो बि सॾ ते थो निकिरे, उहो जो ॾिसे थो महिमान खे, तूं वञी थो भाकुर पाएसि, हो वरी थो ॿाहिरि बीह गिरे उन ते। हिकिड़े घर जा ॿ भाती, हिकिड़ो कुतो ॿियो माण्हू वञी भाकुर पातो ऐं कुतो थो गिरे त जेकर पिनी पचायां, कपिड़ा फारियांसि या तिबाह कयांसि, आहे की न? गिरण जी माना इहा आहे न, करे गिरे। पोइ मालिक हुनखे जे ज़िद कंदो कुतो त बुझो थो जो ॾींदुसि, हकल ॾींदुसि, तूं कला कंदुसि, आहे की न? हा, बसि पोइ कुतो बि वरी पोइ पुछ लुटकायूं मालिक जे करे हली वेंदो, या कीअं बि बहरहाल ईअं ॼण हिकु घर मां ॿ माण्हू ॿ भाती निकिरी सघनि था, हिकिड़ो मुखालिफ़ ॿियो मुआफ़िक़। अलाह ताला क़ुर पाक में फरमाए वल्लज़ीन तबऊहुम जेके इन्हनि सहाबनि जे कढ लॻंदा उन्हनि खे बि छा ॾींदे रब? उन्हनि खे रज़ा ॾींदुसि, उन्हनि खे जन्नत ॾींदुसि, उन्हनि खे पास कंदुसि। साईं कढ पवंदा, पर कढ त घणनि क़िस्मनि जो पवणु आहे। कुतो बि उन जे कढ पियो हो, माण्हू बि महिमान जे कढ पियो हो, हुन वञी इज़त कई, हू परे खां गिरियो। हाणे सहाबा किराम जे जो हितां पोयां माण्हू वक़्त जा कढ पवनि सो कहिड़ीअ तरह? अलाह तो फरमाए वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, इहसान जे तरीक़े सां कढ पवनि त पोइ रज़ा बि मिलंदी, जन्नत बि मिलंदी, कामयाबी बि थींदी। यानी इन सहाबा किराम सां सुहिणे तरीक़े सां, शुक्रगुज़ारी सां, इज़त सां इन्हनि जे कढ पवंदा। त पर जेकॾहिं ईअं न कंदा, उन्हनि जी बेइज़ती कंदा, घटि वधि ॻाल्हाईंदा, उन्हनि जे लाइ मुहबत दिलि में न रखंदा, त पोइ इहसान सां कढ न लॻा, पोइ अलाह ताला न उन्हनि खे रज़ा पंहिंजी बख़्शींदो, न जन्नत ॾींदो, न की को पास ई उन्हनि खे कंदो। न पास थिया, जहन्नम में विया, रब जे ग़ज़ब हेठि आया। छो त रज़ा जो ज़िद छा आहे? रंज। जन्नत जो ज़िद छा आहे? जहन्नम। पास जो ज़िद छा आहे? ना पास। ख़ुदा हुननि खे ना पास बि कंदो, ख़ुदा हुननि खे जहन्नम में बि विझंदो, ख़ुदा हुननि खां राज़ी बि न थींदो। जेको सहाबा किराम खे इहसान जे तरीक़े सां कढ न लॻे ऐं हिकिड़े दुश्मनी ज़िद जे तरीक़े सां कढ लॻे, हिकारत बेइज़ती जे तरीक़े सां कढ लॻे, त रब ताला उन्हनि जे लाइ 3 शयूं मुक़ररु कयूं। कहिड़ियूं? जन्नत जो ज़िद जहन्नम, रज़ा जो ज़िद रंज ऐं ग़ज़ब, पास जो ज़िद ना पास, फौज़ुल अज़ीम जे बजाए खुसरानुल मुबीन, वॾे में वॾी नाकामी। अलाह तव्हांखे असांखे छल सहाबा किराम जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब ताला जेका सहाबा खे इज़त ॾिनी आहे, उहा इज़त अलाह ताला असांखे ॾे। इहा ठीकु आहे, घुरिजे थी न इज़त, ऐं उहा कहिड़ी तरह मिलंदी? जॾहिं इन्हनि जे पुठियां इहसान जे तरीक़े सां हलबो। मुंहिंजे हुज़ूर सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में वेहिजी वई की न? सभिनी खे वेठी न विसरंदी त कान न? मुंहिंजो मतिलबु आहे त हे वक़्तु आहे ग़फ़लत जो, 4 ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधो जेके तव्हांखे यादि थी वञनि, ऐं साॻे वक़्तु हे वक़्तु अलाह जी रहमत। हदीस पाक में अचे थो
मुंहिंजो हुज़ूर सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अधु राति खां पोइ अलाह तबारक व तआला हिन आसमान ते ईंदो आहे। ईअं त रब हर जाइ ते हाज़िर आहे, पर उनजे रहमत जी ख़ासि तजली हिन आसमान ते ईंदी आहे। ईअं त अलाह ताला जो हर जाइ ते रहमत आहे, पर ख़ासि रहमत जी तजली अधु राति खां पोइ। ऐं अधु राति असांजे अॼोके टाइम में 12:30 थिए थी, है न साईं? अधु राति 12:30, 7 थो सिज लहे, अञा बि थोरो हिसाब सां खणी कयूं। 7 थो सिज लहे ऐं साहिब 6 थो सिज उभरे। 7 थो सिज लहे, 6 थो उभरे। घणा कलाक थी विया राति? ॿुधायो बाबा हिसाब। 11 कलाक। 11 कलाकनि जो अधु 5:30, 7 खां परते 5:30 गणियूं। 7, 8, 9, 10, 11, 12, है न, 12:30। अॼुकल्ह अधु राति थींदी 12:30। 12:30 ते अधु राति थी रब हेठि लही आयो। रब रब इन तनज़ल, अलाह ताला हेठि लही आयो त बि त रब आहे न। पोइ उते अचे ऐं रब ताला ऐलान थो करे हल मिन मुस्तग़फिरिन यस्तग़फिर मिन्नी, आहे को तव्हां मझां मूंखां माफ़ी घुरंदड़ त अॼु माफ़ी ॾियांसि। तव्हां सभु चओ अलाह असांखे माफ़, अलाह असांजे गुनाहनि खे बख़्श, अलाह असांजे नंढड़नि गुनाहनि खे वॾनि गुनाहनि खे बख़्श। अलाह ताला असां उहे गुनाह जेके ॼाणूं पिया त गुनाह आहिनि उहे बि बख़्श, जेके न पिया ॼाणूं पर तूं पियो चवे त इहे गुनाह आहिनि उहे बि बख़्श। अलाह ताला असां खां कूड़ बख़्श, अलाह ताला असां खां बिछड़ायूं बख़्श, बद नज़रूं बख़्श। रब ताला जेके जो असां कया आहिनि उहे सभु असां। रब त फरमाए त आहे को मूंखां माफ़ी घुरंदड़ जो माफ़ी ॾियांसि। हाणे रब इहो थो ॾे पढ़ो हिन महिल 1.5 पणा बचिया आहिनि। हाणे इन वक़्त में इहे पढ़ा रब जा आहिनि, पियो थो ऐलान करे। मां तव्हां खां पुछां थो त इहो ऐलान सच आहे की न? भला तव्हां जेका माफ़ी घुरी असां बि सच की न? भला हाणे माफ़ी मिली की न? मिली बि वई। अलाह खे माफ़ी ॾियण में आहे छा? पाण फरमाए बि त मां खां माफ़ी घुरो, पोइ जो चऊं साईं माफ़ी ॾे चवंदो त न थी सघे थो। ईअं तंहिं करे छा कीदो रखणु खपे त असांजे हिन सहाय सआदतमंद वक़्त में अलाह को जेको इहो सुवाल घुरो थिए सो क़बूल पइजे। आहे को जो चवे त मूंखे मुंहिंजे मरीज़नि खे शफ़ा ॾे। तव्हां सभु चओ अलाह असांजे मरीज़नि खे शफ़ा ॾे। अलाह जेके असां में मर्ज़ आहिनि जिस्मानी रूहानी उन्हनि खां बि शफ़ा ॾे। जिस्मानी मर्ज़ त इहे तबीबनि खां इलाज कराइबा, रूहानी मर्ज़नि जो किताब वरी नुस्ख़ा क़ुर थो पेश करे। हाणे रब थो फरमाए त तव्हां मरीज़ आहियो मूंखां दुआ घुरो। असां दुआ घुरीसीं की न? हाणे रब फरमाए थो त अचो त मां तव्हांखे ॾियां। अलाह कादिर आहे जो असांखे शफ़ा ॾे। हाणे असांखे शफ़ा ॾिनई की न? शफ़ा अची वई। फरमायो आहे को कर्ज़दार जो मूंखां घुरे त मां कर्ज़ लाहियांसि। हा, अलाह असांजा कर्ज़ लाहे, अलाह असांजो दर्द मर्द मुसीबतूं तार। रब ताला जेकी ॾींदो तंहिंजी पाण खे हाजत कान्हे का, पोइ कर्ज़ लाहिण में हुनखे कहिड़ी देरि? बसि हुनजो अता आहे कौल, अता हुनजो कौल आहे, सिर्फ़ु हुकुम करे त थी वञे। इहो ऐलान यको हले थो केसीं ताईं? जेसिताईं बाख पुटे। इहो पोयों वक़्तु एॾो सआदतमंद अथव जेसिताईं बाख पुटे। इन वक़्त खे तव्हां न जाचे ॾिसंदव त जानवरनि खे बि इन वक़्त जी ख़बर पए थी। अलाह जे रहमत जी जानवरनि खे ॾाढी ख़बर पए थी। ॿकरी जेकॾहिं तव्हां खणी जाचे ॾिसो, ॿकरियुनि जे वाण में वेंदो न त सिजड़ खां वठी 12:30 ते ॿकरियूं निंड पई हूंदियूं आहिनि। 12:30 खां पोइ उथंदी बि वेहंदी बि, उथंदी बि वेहंदी बि। हा, इहो तव्हां ॾिसो जाचे। हा, बिल्कुलु अलाह जे रहमत खे ॾिसंदी। रब जो ऐलान ऐं तजलियात पिया था हलनि। पोइ इहे ॿकरियूं हलाल आहे न, माल हलाल माल आहे। अहिड़ी ॿकरियुनि जो अहिड़ो सदोरो माल था जो हुज़ूर साईं ॿकरियुनि जे वाड़ में निमाज़ पढ़ंदा हुआ। फरमाईंदा त ॿकरियुनि जे वाड़ में निमाज़ भली पढ़ंदा कयो, एतिरे करे। एॾो सआदतमंद माल आहे इहो, बरकत वारो माल आहे। ऐं इन जे बरख़लाफ़ वरी कुतो तव्हां ॾिसंदव न, कुतो सुम्हण जी बि भौंकंदो, अधु राति थींदी, पोइ जो निंड पइजी त चोरी चोरी कजनि त बि कुतो पियो हूंदो। अलाह छा करे को छिरक भरे जाके त ठहियो, न त अधु राति खां पोइ कुतो छुट। कुतो हराम तंहिं करे हुन हराम जो असर इहो अथसि जो अधु राति खां पोइ न जागंदो, हुनखे जाग ई न थींदी। ऐं ॿकरी वरी हलाल आहे त अधु राति खां पोइ हुनखे जाग थींदी आहे।
मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयाती अला उम्मती ज़मान, ॻाल्हियुनि खे यादि रखो। इहा ॻाल्हि बि सम्झ में आई की न? सयाती अला उम्मती ज़मान, मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो ज़मानो ईंदो, सुबत फी असहाबी, मुंहिंजे इन सहाबा खे ॻाल्हि ॾिना वेंदा। फरमाइनि था त मुंहिंजा सहाबा उहे अथव अल्लाह अल्लाह फी असहाबी, मुंहिंजे सहाबनि में अल्लाह अथव अल्लाह अथव। मन अहबहुम, जेको इन्हनि सां मोहबत रखंदो, फबिहुब्बी अहबहुम, पोइ मुंहिंजी मोहबत कारण इन्हनि सां मोहबत रखे। वमन अबग़ज़हुम, जेको इन्हनि सां दुश्मनी रखंदो, फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, मूंसां दुश्मनी अथसि तंहिं करे मुंहिंजे सहाबा सां तो दुश्मनी रखे। सहाबा सां को मुस्लमान दुश्मनी रखी सघे थो? इन हदीस ॿुधण खां पोइ हा, इहा हदीस तव्हां यादि करियो। कहिड़ी? सिंधीअ में रुगो अल्लाह अल्लाह, मुंहिंजे सहाबा में जेको इन्हनि सां मोहबत रखंदो, मूंसां मोहबत अथसि तॾहिं इन्हनि सां मोहबत रखंदो, जेको इन्हनि सां दुश्मनी रखंदो, मूंसां दुश्मनी अथसि तंहिं करे हुन सां दुश्मनी रखंदो। इहा ईंदो यादि की न? हितां जी माना त सहाबा जी मोहबत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि मोहबत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि मोहबत माना अल्लाह जी मोहबत। सहाबा सां दुश्मनी माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि दुश्मनी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि सां दुश्मनी माना अल्लाह। मन आदाली वलियन फक़द आज़नतुहु बिल हर्ब, मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब थो फरमाए त जेको मुंहिंजे दोस्त सां दुश्मनी रखंदो, बसि मुंहिंजी जंग जोटियल आहे हुन सां। हा, जेके सहाबा सां दुश्मनी था रखनि तिन सां अल्लाह जी जंग जोटियल आहे। सयाती अला उम्मती ज़मानो, मुंहिंजे उम्मत जे मथां हिकिड़ो ज़मानो ईंदो, सुबत फी असहाबी, मुंहिंजे सहाबा खे ॻाल्हि ॾिना वेंदा। मन फल युज़हिर आलिम इल्महू, फल युज़हिर आलिम इल्महू, हर हिकिड़ो आलिम पंहिंजे इल्म खे ज़ाहिर करे, जेतिरो जो जंहिंखे इल्म आहे ज़ाहिर करे। अदा मां तव्हां खां पुछां थो त हींअर तव्हांखे इल्म आयो की न? सहाबा जे मुतालिक़ इल्म अची वियो न, त सहाबा में लिलाहियत आहे, उन्हनि सां मोहबत, अलाह अलाह जे रसूल जी मोहबत, उन्हनि सां दुश्मनी, अलाह अलाह जे रसूल सां दुश्मनी आहे। इहो इल्मु तव्हां वटि आयो की न? हा। ऐं जेके मुहाजिर अंसार आहिनि उन्हनि खे अलाह ताला 3 इनाम कया, हिकिड़ी रज़ा, ॿी जन्नत, 3 पास। जेको इन्हनि सां दुश्मनी करे उन ते नाराज़, पोइ जहन्नम अणपास, नापास आहे न। इहो बि इल्मु तव्हां वटि आयो नी, इहे इल्मु मसइला। हाणे मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाइनि था फल युज़हिर आलिम इल्महू, जेतिरो जो तव्हांखे इल्मु इहो मिलियो आहे वञी ज़ाहिर करियो। ज़ाहिर कंदव की न? हा न, जेके इन इल्म खे ज़ाहिर कनि उहे हथ मथे खणनि। मुंहिंजा रब हे सभु इन मसइले जा आलिम थिया थी, इहो इल्मु ज़ाहिर कंदा ई। हाणे तूं इन्हनि जा हथ पंहिंजे रहमत में वठ। कंहिं हथ न खयो बि छा, जे न खयो त उन्हनि खे खणणु खपे। हा, छो त हे वॾी सआदत जो वक़्तु आहे, वॾी भलाईअ जी ॻाल्हि आहे। अलाह असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे फरमाइनि था त जेको हथ खणे थो उन जे लाइ ॿुधायां थो, माना इल्म खे ज़ाहिर करण वारो। फरमाइनि था फल युज़हिर आलिम इल्महू, इहे आलिम पंहिंजे इल्म खे ज़ाहिर कनि। अलाह जो हुकुम थी वियो, अलाह जे रसूल जो। मल्लम यफ़अल ज़ालिक, हाणे गौर कजो, माना फरमायो त असांखे इहो जेको इल्मु अता कयो, इन इल्म जे ज़ाहिर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हांखे सहाबा कराम जो शान ॿुधायो वियो आहे, तव्हांखे हिननि जी इज़त घणी ॿुधाई वई आहे वाइज़ जे अंदरि। मां तव्हांखे उसूली ॻाल्हि हिकिड़ी मोटी मज़बूत ॿुधाई त असां इन ॻाल्हियुनि जा जवाबदार आहियूं या न। जे जवाबदार आहियूं त केतिरे क़दुरु जवाबदार आहियूं, हिकु थी वियो मसइलो। ॿियो त जवाबदारी एॾी आहे जेकॾहिं चुप कईसीं त अलाह जी, सालिहनि जी ऐं मलाइकनि जी लानत। न ऐं न फर्ज़ क़बूलजे न नफ़िल क़बूलजे। अदा जेकॾहिं अलाह ताला असांजी इबादत बि न क़बूले, फर्ज़ नफ़िल बि न क़बूले, रोज़ो ज़कात हज बि न क़बूले, पोइ इहो खोखो भांडो जो वञे आख़िरत में त काॾे वेंदो? इहो खोखो भांडो जन्नत में वेंदो।
असांजे हिन मुल्क में असांजे हिन क़ौम मुस्लमाननि जे अंदरि शीए मज़हब खे वधायो थो वञे, ज़ोर ॾियारे थो वञे। असुल इहा लानत ईरान ते पई। ईराननि इन मज़हब खे कयो। ईराननि ऐं इराक़नि इन्हनि माण्हुनि इस्लाम सां यकियूं दुश्मनियूं कयूं, कीअं न घटायूं। अब्बासिन जे मथां जेके चढ़ायूं थियूं चंगेज़ खान वारनि जूं, उहे काफ़िर हिकिड़ा तुर्क जा पहिरियां ई इन्हनि करायूं। अंदरूनी तरह सां इहे हुन सां ॿधल आहे। हिते इस्लामी हुकूमतुनि जा इहे वज़ीर, होॾे वरी अंदरूनी तरह ॿधल, ईअं मुस्लमाननि खे तिबाह करे छॾियूं, लड़ायूं थियूं। हीअ त ख़ुदा जी कुदरत ही जो वरी तुर्क में इस्लाम अची वियो, इहे सभई मुस्लमान थिया। मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुर्क है सुमा तरकूकुम फुत्सुलहुम फुत्सुल उनूफ वुजूहुम कमिजानिल मुतरका। फरमायो त तुर्कनि खे छॾे ॾिजो, तेसिताईं तुर्कनि खे हथ चुरांद न कजो। है सुमा तरकूकुम, जेसिताईं तव्हांखे हुननि बि छॾियो आहे तव्हां बि छॾिजो, न अटकाव कजो तुर्कनि सां, पंहिंजो दीन जो कमु कंदा रहो, तुर्कनि खे कुझु न चओ। है सुमा तरकूकुम। ऐं फरमायो त तुर्क केरु आहिनि ख़बर अथव? नक उन्हनि जा झुकियल मिना, मुंहं हुननि जा वेकरा जो ढाल आहे, कुटियल हेॾा थालियुनि जहिड़ा मुंहं, नक वरी अंदरि पिथल। फरमायो त इहे अथव तुर्क। इन तुर्कनि सां कुझु बि हथ चुरांद न कजो, जेसिताईं तव्हांखे छॾियो अथनि। पोइ जे तव्हां सां लड़नि त पोइ लड़जो, न त छॾे ॾिजो। अलाह जी कुदरत पोइ लड़ायूं बि थियूं, पोइ वरी तुर्क सभई मुस्लमान थिया। हाणे त मुस्लमाननि जो मुल्क आहे। बहरहाल इहो शियो मज़हब किथां शुरू थियो, उनजी मुख़्तसर मां तव्हांखे तारीख़ थोरी ॿुधायां। अब्दुल्लाह पुट सबा जो यहूदी हो हिकिड़ो, यहूदनि जो आलिम हो वॾो। उन मुस्लमानी इख़्तियार कई सिर्फ़ हिन मक़सद लाइ त जीअं इस्लाम में मां अहिड़ो हिकिड़ो विगोड़ विझां जो जीअं मुस्लमान न रहे। ऐं उन्हनि में यहूदियत जा अक़ीदा ॿिए रंग में भरे फिटी करिया। यहूदनि जा अक़ीदा ॿुधो। यहूदी चवंदा आहिनि कालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह, कालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह। यहूदी चवंदा आहिनि त हज़रत उज़ैर अल्लाह जो पुटु आहे। हाणे यहूदनि जा अक़ीदा मां तव्हांखे ॿुधायां। लन तमस्सना अन्नारु इल्ला अय्यामम मादूदह, असांखे बाहि जहन्नम जी कुझु न कंदी। क़ुरान में अल्लाह फरमाए असांखे बाहि जहन्नम जी कुझु न कंदी, इल्ला अय्यामम मादूदह, मगर चंद ते हिकिड़ा ॾींहं थोरा। उहे कहिड़ा? अबे ॾाढे जेका मूसा अलैहिस्सलाम जहिड़ी गाबे जी पूॼा कई 40 ॾींहं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो तौरात वठण ख़ुदा खां, हेॾो हिननि खणी पोयों गाबे जी पूॼा कई। जेकॾहिं अलाह ताला बाहि में असांखे विधो त बि एतिरो वधि में वधि, जेको अबे ॾाढी ग़लती कई आहे। भला छो? असां अलाह जा महबूब आहियूं, असां अलाह जा ख़ुदि पुट आहियूं। तंहिं करे अलाह पुटनि खे महबूबनि खे बाहि में विझंदो? हरू भरू जे कावड़ियो न मुड़ियो, का शोखी कई त उहे 4 ॾींहं जेके अबे ॾाढी ग़लती कई। घणा मां कीदा ॿुधायमि तव्हांखे? 3। हिकिड़ो अक़ीदो त ख़ुदा जो पुटु कहिड़ो आहे? हज़रत उज़ैर। ॿियो त असांखे बाहि में ख़ुदा न विझंदो। टियों कहिड़ो त असां ख़ुदा जा महबूब आहियूं। 3। ऐं चौथी ॻाल्हि कहिड़ी? कालू क़ुलूबुना गुल्फ, कालू क़ुलूबुना गुल्फ, जेको असांखे हिदायत कंदो, नसीहत कंदो, ॻाल्हि हक़ जी ॿुधाईंदो। दिलियूं असांजूं लिफ़ाफ़े में अंदरि पियल आहिनि, लिफ़ाफ़े में जो ख़त विझो ऐं मथां बंदि करे छॾियोसि दर। पोइ साईं अखर ॿाहिरों अंदरि पहुचाए सघंदव तव्हां पने में? कागज़ जे हिकिड़े पने में ॿाहिरों अखर अंदरि न पहुचाए सघंदो लिफ़ाफ़े जे कागज़ में। हिननि चयो असांजूं दिलियूं लिफ़ाफ़े में पियल आहिनि, यहूदियत जे लिफ़ाफ़े में पियल आहिनि। हाणे असां मोहम्मद रसूलुल्लाह जी ॻाल्हि, क़ुरान जी ॻाल्हि, अलाह जी ॻाल्हि बि कोन मञींदासीं। युमिनून बिबाज़िल किताब व यकफुरून बिबाज़, अलाह जे क़ुरान मथां कंहिं हद ते ईमान आणनि, कंहिं ते ईमान बि न आणनि, कुझु मञनि त कुझु न मञनि। हे घणा थिया हाणे? 5। ॾिसो न वरी थी वञो ॻाल्हि। मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि अहिड़ियूं जेके पकियूं थी वञनि, यकियूं। मां कंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो हींअर, यहूदनि जा अक़ीदा वरी था बयानु कयूं, मथां कंहिंखो विसरनि।
यहूदी छा चवंदा हुआ त हज़रत उज़ैर ख़ुदा जो पुटु हा न, ऐं ॿियो त बाहि असांखे कुझु न कंदी, जे कयईं त उहे 40 ॾींहं थोरा घणा, ऐं ॿियो त असां जूं दिलियूं लिफ़ाफ़े में पियल आहिनि, हा न साईं। इहे 4 हिननि जा अक़ीदा। ऐं पंजो कहिड़ो त युमिनून बिबाज़िल किताब व यकफुरून बिबाज़, किताब पंहिंजे ते कुझु ईमान आणनि, कुझु ते न ईमान आणनि, कुझु मञनि त कुझु न मञनि, जेको मुराद में अचनि सो मञनि, जेको मुराद में न अचनि सो न मञनि। 5 अक़ीदा यहूदियुनि जा, इहे वॾा अक़ीदा। हिन चयो त मां अहिड़े क़िस्म जी हरकत करियां जंहिंमें मुस्लमाननि में बि इहे अक़ीदा अची वञनि। मां तव्हां खां पुछां थो त ख़ुदा खे पुटु आहे? भला असां जूं दिलियूं लिफ़ाफ़े में पियल आहिनि? माण्हूअ खे बेफ़रमानी जे करे बाहि पहुचंदी की न? भला असां ख़ुदा जा महबूब ऐं पुट आहियूं? इहो अक़ीदो बि ग़लति आहे न। असांजो क़ुर में कुझु हिसे ते ईमान, कुझु ते ईमान न हुजे, ईअं आहे? सारे क़ुर ते ईमान आहे, ठीकु आहे, सम्झ में आयो। यहूदियुनि जा अक़ीदा तव्हांखे सम्झ में आया, पंहिंजा बि सम्झ में आया। हाणे हिननि कोशिश कई अब्दुल्लाह पुट सबा जे त मुस्लमान थी ऐं मुस्लमाननि में यहूदियत जा अक़ीदा आणिया, अक़ीदा आणणु शुरू थी। पर ॻोल्हे ॾिठई त दरवाज़ो को मिले, ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ो दरवाज़ो लधुसि, चईंदे हितां मां कम खे हलाईंदुसि। कहिड़ो? हज़रत अली करम अल्लाह वजूद, हज़रत इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम जाफ़र सादिक, इहे जेके बुज़ुर्ग आहिनि सभई असांजा सादात सरदार, इन्हनि सभिनी जी आड़ वठी हिन गुमराही जो कमु शुरू कयो। छो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत अली साईं पंहिंजो अज़ीज़ सौट बि थियो, न्याणो बि थियो, प्यारो बि थियो। इहा ॻाल्हि बि थी पई। हज़रत इमाम हसन हुसैन खे हुज़ूर साईं जन पालियो, कुलनि ते खयूं, इज़तूं बि वॾियूं आहिनि, हिन में शक न आहे, सभु ॻाल्हियूं ठीकु आहे। मगर हिन हिकिड़ो मसइलो इहो कढियो त अली इलाहुन अकबर, अली ख़ुदि इलाह आहे वॾो, ख़ुदा जो पुटु बि आख़िर ख़ुदा थिए न। हली परे मुड़ुस जो पुटु बि हली परे मुड़ुस थींदो न कॾहिं। हिन चयो त हज़रत अली ख़ुदा जो पुटु आहे। हिकु इहो। ॿियो अक़ीदो ही त इमाम जो दर्जो नबीअ खां मथे आहे। अॻे त नबियनि जे पुठियां नबी ईंदा हुआ, नबियनि जे पुठियां नबी ईंदा हुआ, नबियनि जे पुठियां नबी ईंदा हुआ, पर हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं नबी त कोन ईंदो। हाणे दर्जो नुबूअत जो त कंहिंजे लाइ चई नथो सघिजे। जे नुबूअत जी दावा कर त हिकदमि कुफर जी फतवा अचे, तंहिं करे हिननि चयो त इमाम जो दर्जो आहे। हाणे इमामत त हुई खुलियल आहे। इमाम चइबो आहे जेको अॻवान हुजे, माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए, चङा कम चवे, अॻवानी करे, इमाम हिनखे चइबो आहे पेशवा खे, अॻवान खे, रबर खे। पर इमाम जो दर्जो भई नबीअ खां मथे आहे, इहो अक़ीदो करे रखी। माना नुबूअत खे इमामत सां रद्द कयूं, तौहीद खे, हज़रत अली खे इलाह चई उनखे रद्द कयूं। ऐं ही क़ुर शरीफ़ में उहो क़ुर न आहे, हे क़ुर ॿियो आहे त सही, पर उहो न आहे। उहो क़ुर 40 सीपारनि वारो इमाम गाइब खणी वियो आहे सामराह जे गार में। सो आख़िर ज़माने में जॾहिं मोटी ईंदो तेसीं ते असां कारा झंडा खोड़ी वेठा आहियूं इंतज़ार में। जॾहिं अचे त पोइ उन सां गॾिजी या अली मदद करे हलंदासीं, तेसीं ताईं इंतज़ार। क़ुर आहे पर हे न आहे, माना कुझु मञूं कुझु न मञूं। क़ुर खे त मञूं पर हे न, ॿियो को क़ुर बि छॾायूं। ऐं निमाज़ में बांग चवंदा आहिनि कुल 2 दफ़ा, हिकिड़ी सुबुह जी बांग बि सांझीअ जी, सोमाणी, ॿिए पहरी, 3 पहरी सभु चढ़, बांग बि रद्द कयो। ऐं निमाज़ूं बि 3 पढ़नि, हिकिड़ी सुबुह जी पढ़नि,
ॿिए पहिरीं टे पहिरीं गॾु हिकु करे पढ़नि, सांझी सुभाणे गॾु हिकु निमाज़ूं कुल टे। जेकॾहिं वक़्त खां अॻे निमाज़ पढ़ंदव त का थींदी छा? तंहिंजी मां त निमाज़ूं कुल टे पढ़ियूं, बाक़ी मिड़े नालो वरितऊं त हे ॿिए पहिरीं था पढ़ूं, टे पहिरीं था पढ़ूं। हिन महिल जेको सुबुह जी निमाज़ पढ़ंदे थींदी का? इहो मतिलबु निमाज़ूं बि रद्द कयूं, इमामत जमात बि रद्द कयूं। जो इमाम जॾहिं उहो ईंदो त पोइ उनजे पुठियां निमाज़ पढ़ंदासीं, ईअं वलर करे पंहिंजे लेखे बीठा हूंदा अथव। बसि हर को पंहिंजे लेखे पियो सजा ॾींदो, पंहिंजे लेखे पियो हथ खणंदो, पंहिंजे लेखे पियो दुआऊं घुरंदो। इहा निमाज़ इन्हनि जी इन तरह जी। निमाज़ बि रद्द, कलमो बि रद्द। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह वसी रसूलुल्लाह खलीफतु बिला फासिल। सवाल आहे इहो त कलमो हाणे इहो आहे सॼो। जेकॾहिं को इहो कलमो पढ़े त मोमिन, जे इहो कलमो न पढ़े त पोइ मोमिन न आहे। ईअं थियो न मतिलबु। मां पुछां थो अबा बकर सिद्दीक़ त इहो कलमो कोन पढ़ियो, पर हज़रत अली करमल्लाह वजह इहो कलमो पढ़ियो जंहिं ॾींहुं जो नबी साईं जन आया गार हिरा तां लही ऐं अचे रस्ते में ॾिठो त अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे। चई अबू बकर सिद्दीक़ मां हीअ शइ ॾिठी आहे ऐं मुंहिंजे मथां कुझु क़ुर बि नाज़िल थियो आहे। चईसीं पढ़ी ॿुधाए, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम व अल्लमल इंसान मा लम यअलम। इहो पढ़ियो। चईसीं उबसुत यदक हता उबायक, या रसूलल्लाह से हथ कटो कर, मां तुंहिंजी बैत मञा, तूं रसूल आहे। बसि देरी एतिरी। हज़रत अली करमल्लाह जी बीठो, उनखे चई सदा मां अलाह जो रसूल थियो आहियां, तूं तस्लीम कंदे? चईसीं हा मां तोसां बैत थो करियां। नंढड़ो 6 वरे जो। अम्मा ख़दीजा रज़ी अलाह ताला अन्हा जी ॻाल्हि कई त ख़दीजा मूंखे हीअ ॾिसण में आई आहे शइ, पाण फरमायसि ख़दीजा त तूं रसूल आहे, मां तोखे मञां। ज़ैद पुट हारिसे जो बीठो हो, उनखे ज़ैद पुट हारिसे जा जेको हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुट जे जाइ ते हूंदो, एतिरो प्यारो हूंदो, मानो हो संदन आज़ादु थियल। चई त साईं तूं बेशक रसूल आहे। 4 माण्हुनि ईमान आंदो पहिरें ॾींहुं। हिकु औरत संदन घरवारी अम्मा सां आहिनि असांजी, ऐं ॿियो सिद्दीक़ अकबर, इहो आज़ाद हुर मर्द, ऐं टियों नंढड़ो ॿार हज़रत अली करमल्लाह, चोथों बानो और मर्द औरत ॿार बानो, मर्द औरत ॿार बानो। पहिरें ॾींहुं इन्हनि इस्लाम आंदो। हाणे मां पुछां थो त उन ॾींहुं कहिड़ो कलमो भरियऊं? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो कलमो हो की न अलीयुन वलीयुल्लाह वसी रसूलुल्लाह खलीफतु बिला फासिल। जेकॾहिं इहो आहे, इहो जेकॾहिं आहे त पोइ साबित कनि अबू बकर सिद्दीक़ जे ईमान ऐं अली करमल्लाह वजह जे ईमान में फ़र्क़ु साबित कनि। जेकॾहिं ईमान इन कलमे ते आहे जेको शिया था पढ़नि, त पोइ हज़रत अली करमल्लाह वजह जो ईमान साबित न करे सघंदा, छो त इहो न कलमो पढ़ियो ई कोन्हे। जेको इहो कलमो पढ़ंदो सो मोमिन आहे। हज़रत अली साईं जो इहो कलमो पढ़णु साबित करे ॾेखारे। जॾहिं शियनि वटि हज़रत अली करमल्लाह जो मोमिन कोन्हे, त पोइ अबू बकर सिद्दीक़ जे मोमिन हुजण जी बि हुननि वटि का ज़रूरत कान्हे। ॻाल्हि सम्झ में अचे थी की न? हा, ख़ूब सम्झो हिन ॻाल्हि ते। ऐं कलमो क़ुर में आहे, ला इलाहा इल्लल्लाह हिकिड़े हंधि आहे, मुहम्मद रसूलुल्लाह ॿिए हंधि आहे, सिधो सां बीठो आहे। कलमो क़ुर में आहे सिधो। कलमो बि विञायूं, हज विञायूं, करबला ते जेको वञे थो ज़वार आहे, बसि हज इहो थियो। यानी इस्लाम जा रुकन, निमाज़ बि विञायूं, कलमो बि विञायूं, हज बि विञायूं, नबूअत जे मथां विलायत खे रखियूं, वली वधीक आहे, तंहिं करे वॾो दर्जो विलायत जो बि थियो। ऐं क़ुर शरीफ़ बि विञायूं, जो त हे क़ुर उहो कोन्हे को। मां पुछां थो त जंहिं क़ौम खे किताब ई कोन्हे, उहा क़ौम थी सघे थी? जंहिंखे दुस्तूर अमल पंहिंजो कोन्हे, प्रोग्राम कोन्हे, इहा क़ौम कीअं ॿियनि खे दावत ॾींदी? यहूदन ऐं नसारनि ऐं अंग्रेज़नि खे जो चवंदा त असां वटि तव्हां मुस्लमान थियो, हो चवंदा त बाबा पंहिंजो कानून असांखे ॾेखारियो, हिन क़ुर खे हथ न लाहींदा हुई। चवंदा असांजो किताब क़ुर आहे 40 सी पढ़ण वारो, सो ईंदो गार मंझि जॾहिं इमाम त पोइ ॾेखारींदासीं। हाणे ईअं दावत ॾेई सघिबी? हिंदुनि वटि बि पंहिंजो ग्रंथ साहिब रखियल आहे, जो चइबो अथनि त तव्हांखे किताब आहे, चवंदा हा आहे, टिकाणे में अंदरि रखियो आहे। हिननि खे एतिरो बि कोन्हे को। आख़िर इहा क़ौम कीअं चइबी? इहो प्रोग्राम इस्लाम जो कीअं चइबो?
यानी इस्लाम जो हिकु हिकु रुकुन विञायो, तौहीद विञायो, हज़रत अली खे इलाह कोठे, रिसालत विञायो, वलीअ जो दर्जो मथे करे, क़ुरान विञायो 40 सिपारनि वारो, उहो त आहे कोन को, जिहाद विञायो जेसिताईं अचे हज़रत अली, जेसिताईं उहो इमाम ग़ाइब अचे पोइ जिहाद कंदासीं। हे जेके विच में फुतूहात इस्लामी थिया इहे शीयनि जा कोन्हनि, छो त जिहाद जॾहिं शीयनि वटि हराम थियल आहे त जेके फतहूं थियल आहिनि सभु सुन्ननि जूं थियल आहिनि। हिननि त को हिकिड़ो मुल्क बि फतह न कयो आहे, साबित करे ॾेखारे न। जॾहिं मुल्क फतह न कयो अथनि त पोइ छो था चवनि त असांजो मुल्क आहे? माण्हू जेको मुल्क फतह करे उहो हुनजो आहे न। ज़मीन तूं ख़रीद कंदो आहे तुंहिंजी हूंदी आहे, घर तूं ठाराईंदो आहे तुंहिंजो हूंदो आहे, उतां खां बंगलो तूं ठाराए तुंहिंजो हूंदो आहे। हिननि जॾहिं हिन रूई ज़मीन ते अॼु ताईं को मुल्क फतह ई न कयो आहे, पोइ हे बाक़ी छाजे मुल्क जा आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि? जिहाद बि हिननि वटि कोन्हे को। इमाम जॾहिं ग़ाइब ईंदो पोइ जिहाद कंदासीं। जिहाद कोन्हे, निमाज़ बि हिननि जी वई, बांग बि हिननि जी वई। आख़िर इहो को इस्लाम जो मज़हब आहे। असांखे तअजुब हिन ॻाल्हि ते थो लॻे जो इहे ॻाल्हियूं को हुननि खे कचहरी में मजलिस में ॿुधाए नथो। इहो इल्मु तव्हांखे थियो की न? तव्हांखे इल्मु ज़ाहिर कजो। हिन ॻाल्हि जो जवाब बि हुननि खे कोन्हे। हज़रत अली करमल्लाह जो अबू बकर सिद्दीक़ जे ईमान में फ़र्क़ु कराइनि त हिन जो ॿियो ईमान हिन जो ॿियो, इहो फ़र्क़ु जेसिताईं न कराईंदा तेसिताईं शीए मज़हब खे को बुनियाद ई कोन्हे। हज़रत अली जो ईमान ॿियो साबित कनि, अबू बकर सिद्दीक़ जो ईमान ॿियो साबित कनि त पोइ थिए वञी फ़र्क़ु। जॾहिं हज़रत अलीअ जो ईमान उहो ई आहे जेको अबू बकर सिद्दीक़ जो आहे, कलमो हुनजो उहो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ जो आहे, जेको क़ुर उन अली करमल्लाह उहो अबू बकर सिद्दीक़ जो आहे, जेका निमाज़ हुनजी सा निमाज़ हुनजी, जेको हज हुनजो सो हज हुनजो, जेका ज़कात हुनजी सा ज़कात हुनजी, जेका तौहीद हुनजी सा तौहीद हुनजी, रिसालत हुनजी सा रिसालत हुनजी, ख़ातमियत हुनजी ख़ातमियत हुनजी। हाणे जॾहिं हज़रत अली करमल्लाह जो अबू बकर सिद्दीक़ जे ईमान में को फ़र्क़ु कोन्हे त शियो मज़हब दुनिया में कोन्हे। बसि पोइ वॾो फितनो आहे हिकिड़ो जेको फसाद मुल्क में पैदा थियो आहे। तव्हां हिननि खे सम्झायो, मतां तव्हां जेको भाउ को मिट को माइट को अज़ीज़ को रिश्तेदार पोइ चओ त तव्हां वञी खॾ में पए मां छा कयांसि? न न, छाजी आहे, छा बा कान्हे। हिनखे चंद्र विहारे सम्झायो, जीअं वठी अचो न त आलमन वटि वठी अचो। हज़रत आयशा सिद्दीक़ा उम्महातुल मोमिनीन में उम्मुल मोमिनीन आहे। 12,000 हिनखे हदीसूं यादि आहिनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि दीन थी सिखी। नबी साईं जन फरमाइनि था त दीन मुंहिंजो हिन हुमैरा खां सिखिजो। हुमैरा लक़ब आहे हज़रत आयशा सिद्दीक़ा जो। अहिड़ी ॻाल्हि आहे वॾी। ऐं उन अम्मा आयशा साईं जे लाइ बि ख़िलाफ़। हज़रत अली करमल्लाह जो अम्मा आयशा जो पुटु आहे की न, अम्मा माउ अथसि की न, त पोइ जेकॾहिं माउ ऐं पुट जो पाण में इख़्तिलाफ़ थी पवे, कंहिं ॻाल्हि ते फर्ज़ करियो इख़्तिलाफ़ थी पवे त जेके ॿिया माण्हू आहिनि, ॿिया पुट आहिनि, उहे छा कंदा? उहे माउ जी बेइज़ती कंदा की न पुट जी बेइज़ती कंदा की न कंहिंखे चवंदा? ऐं जॾहिं हज़रत अली करमल्लाह जहिड़ो शख़्स हुजे ऐं इख़्तिलाफ़ त हक़ीक़त में हुयो कोन को, पंहिंजा इख़्तिलाफ़ तरह ठाहिया आहिनि। इहा यहूदियत असांजे मज़हब में आहिस्ते आहिस्ते अची वई। तौहीद खे ख़तमु कयो वियो, तालीम क़ुर खे ख़तमु कयो वियो। अलाह तबारक व तआला हिफ़्ज़ हिननि में कढी फिटी कयो, हाफ़िज़ हिननि में हिकिड़ो कोन थींदो आहे। क़ुर जी हिफ़ाज़त ख़तमु की। फरमाए थो क़ुर में इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां क़ुर ज़िक्र नाज़िल कयो आहे, असां हिन जी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं। रब तआला क़ुर जी हिफ़ाज़त कीअं कई? आलमनि जे दिमाग़नि में माना तर्जुमा विधाई, हाफ़िज़नि जे दिमाग़नि में हिन जो मतिलबु मज़मून हिन जी इबारत विधाई। जो क़ुर शरीफ़ नंढड़ो ॿार 10 व 11 वर्षनि जो बि पढ़ी वञे, पर शियनि जे अंदरि हिकिड़ो बि कोन्हे। तंहिंजी माना क़ुर जी जेका फ़ौज अलाह ताला मुक़ररु कई आहे हिफ़ाज़त जी, सो शिया न आहिनि ॿारनि जी मिसल। शियनि में हाफ़िज़ थींदो ई कोन्हे। तंहिंजी माना त क़ुर जे सिपाही न आहिनि। जेको क़ुर जो सिपाही न आहे त उहो पंहिंजे लाइ कुझु मिलो करे, पंहिंजे इस्लाम खे ठाहिण जी कोशिशि करे। पाण फरमाइनि था अलाह अलाह फी सहाबी, अलाह मुंहिंजे सहाबा में आहे। मन अहबहुम फबिहुब्बी अहबहुम, जेको हिन सां मोहबत रखे मूंसां मोहबत जे पारां थो मोहबत रखे, जेको हिन सां दुश्मनी थो रखे मूंसां मोहबत जे करे थो, मूंसां दुश्मनी जे करे हिन सां दुश्मनी रखे। अलाह ताला सहाबा जी मोहबत अता फरमाए। फरमाए थो मुहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह जो रसूल आहे। तव्हांखे दावा इहा आहे की न? तव्हांजी दावा इहा आहे त मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह जो रसूल आहे।
अलाह जो फरमाए त जे दावा था करियो त तव्हां शाहिद पेश करियो। हे ॾिसो हिकिड़ो कपिड़ो आहे मुंहिंजे हथ में, जेकॾहिं हिन कपिड़े ते को अची दावा करे त शाहिद पेश कंदो, न त मुंहिंजे हिन कपिड़े ते केरु ईअं हथ विझंदो। ओड़ो चयो त मुंहिंजो आहे मुंहिंजो साहिबु, मां केॾे इहो कपिड़ो, त पोइ शाहिद पेश करे ईअं खणी हलियो वञे। हीअं ॾिबो सुवाल करे घुरणो ॿी ॻाल्हि आहे, पर दावा करे हिकिड़े जे हथ मुंहिंजो कपिड़ो खसणो इहा ॿी ॻाल्हि आहे, न थींदी। अलाह ताला थो फरमाए त मोहम्मद रसूल तव्हां चओ था, असां सभिनी चयोसीं मोहम्मद रसूल ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल, बराबरि न? मोहम्मद अलाह जो रसूल आहे। पोइ जॾहिं ईअं आहे त पोइ तव्हां सबूत ॾियो, तव्हां पंहिंजी दावा खे साबित करे ॾेखारियो त कहिड़ी तरह तव्हांजी दावा सची आहे। अलाह सां कीअं दावा पंहिंजी सची करियो? रब थो फरमाए त मां इन दावा जा शाहिद रखिया आहिनि 4, पंहिंजे क़ुर पाक में शाहिद रखिया अथमि 4। जेकॾहिं इन्हनि शाहिदनि खे तव्हां वारींदव त पोइ तव्हांजो केस सचो थींदो, कटी वेंदो। ऐं जे इन्हनि शाहिदनि मथां कंहिं बि शाहिद खे छॾींदो त केस हारिजी पवंदो। आहे की न इहा ॻाल्हि? छो त दावा जे अंदरि शाहिद खपनि, शाहिद क़ुर ॾिना आहिनि, शाहिदनि जा नाला ॾिबा आहिनि की न? फर्स्ट रिपोर्ट में शाहिदनि जा नाला ॾेई छॾिबा आहिनि। अलाह ताला तव्हांजी दावा मोहम्मद रसूल जी जेका रिपोर्ट आहे न, तंहिंमें शाहिदनि जा नाला ॾेई थो छॾे त इहो वारजो। हाणे शाहिद वारजो तव्हां हिकिड़ो शाहिद वल्लज़ीन माहू, जेको इन्हनि सां गॾु आहे, सिद्दीक़ अकबर काथे गॾु हो? अलाह ताला तो क़ुर में फरमाए अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا سفلى وكلمة الله هي العليا। तो बसूरत जे अंदरि यादि करियो उन ज़माने खे जॾहिं काफ़िरनि खे कढियो, गार जे अंदरि हिन सां ॿियो वेठो हो तंहिं वक़्तु, यक़ूल साहिबी पंहिंजे साथी खे चए पियो ला तहज़न, ॿाहिरों काफ़र 3 आया, काफ़र जे दरवाज़े ते बीठा, गेरी अची आना आना लाथा, कोरियड़े अचे मथां ॼारी उणी, काफ़र जे मथां बीठा, रांदी पहिरीं पागी खणी आयो हुननि खे वठी हिते 3 माण्हू यका वलड़ थी आया। हाणे हुन रांदीअ खे चवनि था त हिते त ग्रंथ ई कोन आयो आहे, केतिरनि सालनि खां वठी तूं बेवकूफ़ सां घेरे पंधु करायो आहे। सिद्दीक़ अकबर काफ़रनि खे ॾिसी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए काफ़र अची विया आहिनि, ॾुख थो थिएसि, ॻणती थी थिएसि। उन शख़्स में कहिड़ो शुभ आहे जेको राति जो नांग पियो पटेसि त चुरे न पियो त मथां हुज़ूर साईं जन जो आराम फिटे, मुंहिंजी जान वञे त वञे पर नबी जो आराम न वञे। इहो त आलमनि खां ॿुधो आहे, त अगरि तफ़सील जी ज़रूरत न आहे। इहो माण्हू छाजे लाइ थो सुस्त थिए? का सुस्ती कान्हे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ॾुख थो थिएसि, अलाह बि फरमाए थो त ॾुख पियो थिएसि, भउ न पियो थिएसि। न त जेकर ला तख़फ हुजे हा क़ुर में, ला तहज़न इन अल्लाह माना, तूं ॾुख न कर, अलाह असां सां गॾु आहे, असां सां गॾु आहे, ॿिन्ही सां, तोसां बि गॾु आहे त मूंसां बि गॾु आहे। रब ताला क़ुर शरीफ़ में फरमायो वल्लज़ीन माहू, ओ उहे जेके गॾु आहिनि हिन सां। अशिद्दा अलल कुफ़ार, ॿियो शायदि हीउ बि वार जो, उहो कहिड़ो शायदि आहे जेको काफ़रनि ते सख़्तु आहे। काफ़िर खे ॾाढो गौरव ऐं सख़्तु लॻंदो आहे। उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो कराइण आया, नबी साईं जन यहूदीअ खे फ़ैसिलो ॾिनो। हिकिड़ो यहूदी हो, मुस्लमान खे कुझु दिलि में कुर्क पैदा थी, उमर फारूक जे दर ते वठी आयो, सॾु कयोसि, निकिरी आयो, चई तूं फ़ैसिलो कर असांजो। चयनि त पोइ तव्हां हुज़ूर साईं खां चवंदा फ़ैसिलो करायो। यहूदी चयो साईं तो असां फ़ैसिलो करायो आहे पर हिन न मञियो आहे, चए थो त तूं कर। हा जा साईं आहे, नबी साईं जन लाइ कहिड़े ख़्याल में आहे तव्हां फ़ैसिलो कयो। हिनखे लालच आहे, काफ़रनि यहूदियुनि ते हूंदो आहे सख़्तु, तंहिं करे अदालत में बि शायदि हिन जी सख़्ती आहे, हिनखे ग़लती बि आहे। इंसान इस्लाम अदालत सभिनी खे हिकु जहिड़ी ॾींदो आहे, कुफर इस्लाम जो सुवाल ई कोन्हे। इंसान ज़ात जो हक़ आहे अदालत वठणु बीहणु। कीअं चङो तव्हां बीहो, मां अचां थो। वियो अंदरि तरार उघाड़ी कयो आहे, हे धकु त हमरा आबाद यहूदी खे चई त तूं वञ, मां हिनखे मारे छॾियो, तुंहिंजो मुद्दो ई ख़तमु थियो। हज़रत उमर फारूक खे वठी आया, नबी साईं वटि पकिड़े, चयो साईं हिन असांजो खून कयो आहे। ए उमर तो खून कयो, लिम क़तल त हू, छाकाणि तो क़तल कयोसीं, वो मोमिन। चई अलाह या रसूल वो काफ़िर न, काफ़िर आहे, छो त मूं वटि फ़ैसिलो कराइण आयो।
अलाह तो फरमाए क़ुरान में फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा फला व रब्बिका। ए नबी ते सही मोमिन न आहिनि, मां तुंहिंजे पंहिंजे रुबूबियत जो कसम थो खणां जो मां तोखे पालियो आहे। तेसे मोमिन आहिनि जेसिताईं तोखे फ़ैसिलो कराइनि, पोइ जॾहिं तूं फ़ैसिलो करे पोइ तुंहिंजे आॾो कंध झुकाइनि ऐं दिलि में बि न कुर कनि, पोइ इहे इस्लाम वारा आहिनि। त साईं हिन तव्हां खां कंधु झुकायो, कंधु फेरायो, मूं वटि दिलि कुरकस जो आयो, वरी फ़ैसिलो कयो मूंखां कराए, तंहिं करे मां मुर्तद खे काफ़िर खे क़तल करे छॾियो आहे। पर तूं फारूक आहीं, अॼु खां वठी हक़ ऐं बातिल जे फ़र्क़ु करण जो तो में इहो अलाह ताला जो हर ज़ाहिर कयो। हेसि ॿियो शायदि टियों शायदि रहमा बैनहुम रहमत करण वारा हिक ॿिए ते हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुल्लु यनहज़ु इला कुफूही, हर हिकिड़ो पंहिंजे मट शानीअ ॾे वञे, कूफे ॾे वञे। मट शानी कूफो मिटरी माइटरी वारा मुहाजिर मूंखे अंसारनि ॾे अंसार मुहाजिरनि खे मुहाजिर मुहाजिरनि ॾे अंसार अंसारनि ॾे हलिया मिटियूं माइटियूं थियलियूं बिरादरियूं सौटरियूं सौट बाज़ादा। पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथियासीं हज़रत पाण उथिया, छो त जेके हुकुम फरमायूं ते अमल बि कयो। हज़रत उस्मान जो वेठो त भरिसां फातनक उस्मान, हज़रत उस्मान जे गर्दन ते हीअं कंधु भराए फरमायो त हाज़ा कुफ़वी, हाज़ा कुफ़वी, हे मुंहिंजो कुफ़ो आहे जो मां हिनखे पंहिंजियूं नियाणियूं ॾिनियूं आहिनि। हज़रत रुक़ैया पहिरीं ॾिनाईंसि, उहा वफ़ात करे वई। हज़रत उम्मु कुलसूम ॾिनाईंसि, उहा वफ़ात करे वई। जॾहिं दफ़न करण विया त हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु गमनाक हुजे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मंझि बि पाणी वेही वियो। चई जेकॾहिं मूंखे 100 नियाणियूं हुजनि हा त उस्मान खे हिक ॿिए खां पोइ परणाईंदो वञनि, हा वञा, हा मरदियूं वञनि हा त परणाईंदो वञा, 100 धीअर जे करे उस्मान खे मां ॾियां, एतिरे क़दुरु मां हिन खां राज़ी आहियां। ज़िन्नूर आहिनि, हज़रत उस्मान जो लक़ब आहे ज़िन्नूर आहिनि, माना ॿिनि नूरनि वारो। नबीअ जूं नियाणियूं, अलाह तबारक व तआला जो नूर, अखियुनि जो नूर, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद इंसान जे लाइ नूर हूंदी आहे, सो ज़िन्नूर आहिनि, माना ॿिनि नूरनि जो साहिब। साफ़ ॾिठी ॻाल्हि, मूंखे केरु ढकींदो? अलाह तो फरमाए क़ुरान पाक में रहमा बैनहुम, हिक ॿिए में रहम करण वारा। हज़रत उस्मान वॾे रहम करण वारो। तराहम रुकन सुजदात, रुकू सजदे कंदे ॾिसे हज़रत अली करम अल्लाह जी इबादत में रातियूं गुज़ारींदड़, सजदनि में बि वेंदड़, रातियुनि जूं रातियूं अलाह जी इबादत कंदड़। रब तो फरमाए त जेकॾहिं तव्हां मोहम्मद रसूलुल्लाह था चओ, तव्हां सभु चओ था की न चओ था त पोइ हथ मथे करो मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे चारई शाहिद बि तव्हांजा आहिनि की न? आहिनि, त पोइ दावा बि तव्हांजी सची आहे। जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जी दावा सची कयव त मोहम्मद रसूलुल्लाह जेको असांखे ॾसु ॾिनो हो, ॾसु बि सचो सम्झो। कहिड़ो? ला इलाहा इल्लल्लाह, अलाह खां सवाइ ॿियो को असांजो बादशाह महबूब कोन्हे। कंहिं तव्हांखे ॾसियो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु, उहो असांजो बादशाह मोहम्मद रसूलुल्लाह। 4 शाहिद तव्हां ॾेई पंहिंजी दावा खे चाढ़े वियो। तव्हां जेकॾहिं कंहिं बि शाहिदीअ ते जरह कंदव, जरह करण सां दावा तव्हांजी रद आहे। अलाह ताला तव्हांखे असांखे हक़ हिदायत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। निमाज़ पढ़ो 5 वक़्त, रोज़ा रमज़ान जा रखो, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर करियो, क़ुर ॿुधो सिखो ऐं सेखारियो, पंहिंजे बचनि खे क़ुर सेखारियो। हिन क़ुर जो सिखणु तमामु ज़रूरी अथव।